ये असांजो वीडियो जेको आहे उहो ख़ासि करे उन्हनि शागिर्दनि जे लाइ आहे जिन खे सिंधी जेका आहे उहा पढ़णु नथी अचे या हुननि जो सिंधीअ में बेस कचो आहे ऐं आवाज़ ऐं वीचार सम्झी नथा सघनि। तो अॼु असां पढ़ंदासीं तकफ़ी क़ाइदो ऐं हुन में अलिफ़ वाह नून। अलिफ़ वाह नून जो आवाज़ ॿुधासीं। अलिफ़ वाह नून जो आवाज़ जेको आहे उहो थींदो आहे अलिफ़ वाह नून ऊन। हुनजो आवाज़ निकिरंदो आहे ऊन। अलिफ़ वाह नून ऊ, बे वाह नून बू, बे वाह नून बू, भे वाह नून भू, ते वाह नून तू, थे वाह नून तू, टे वाह नून तू, के वाह नून तू, से वाह नून तू। हे वाह नून तू, जी वाह नून जू, ये वाह नून जू, जे वाह नून जू, ये वाह नून यूं, छे वाह नून छू, शे वाह नून छू, हे वाह नून हू, खे वाह नून खू। हाणे सम्झी वञो त आवाज़ कीअं निकिरंदी आहे। अगरि वीडियो वॾो थी वेंदो त सभु पढ़ंदासीं। सो असां किथां पढ़ंदा किथां नथा पढ़ूं। अहिड़े हिसाब सां इहा आहे स्वाद वाह नून जू, उहे वाह नून तू, ज़ुए वाह नून जू, दाफ़ा नून जू, दे वाह नून जू, ढे वाह नून जू, लामा नून लू, मीमा नून मू, वावा नून हू, अल्फा नून ऊ, हे वाह नून जू। हाणे तव्हां सम्झी वियो त आवाज़ जेको आहे उहो अल्फ़ तो उनजे करे हाणे हिजी कंदासीं। हाणे ही हिजी के थींदो अलफ़ ज़ेर अ, ई ज़ेर ई, ये वाह नून यूं, अ ई यूं, ते वाव पो, ये वाव नून यूं, पो यूं, बे ज़ेर बि, बे के ज़ेर आवाज़ सां निकिरंदो बि, बे ज़ेर बि, ये वाह नून यूं, बि यूं, टे ज़ेर टे, ये वाह नून यूं, टे यूं, चे वाव चो, थे वाव नून थू, चो थू, ते नून ज़बर पं, जीम वाव नून जूं, पंजूं, छे ज़बर छ, हे वाह नून हूं, छहूं, सीन ज़बर सत, हे वाह नून थू, सतूं, अलिफ़ ज़बर अठ, हे वाह नून थू, अठूं, नून अलिफ़ ना, अलिफ़ वाह नून ऊ, ना ऊ, दाल ज़बर ॾ, हे वाह नून हूं, ॾहूं, ये लफ़ या, रे ज़ेर रे, हे वाह नून हूं, या रे हूं। अगरि जेकर इहे अखर डिघा थी था वञनि तव्हां खां यादि करण में ॾुखिया था थियनि, उचार करण में तव्हांखे ॾुखियाई थिए थी त तव्हां हिनखे थोरी ये लफ़ या, रे ज़ेर रे, हे वाह नून हूं। अगरि सभु नथा पढ़ो गॾु तव्हां ईअं कयो ये लफ़ या, रे ज़ेर रे, या रे, हे वाह नून हूं, या रे हूं। तव्हां ॿिनि निशानी में तोड़ींदव तव्हां आसानी सां पढ़ी वेंदव। हुन खां पोइ ॿार हूं, ॿे लफ़ ॿा, रे ज़ेर रे, ॿारे, हे वाह नून हूं, ॿारे हूं। तैय ते, रे ज़ेर रे, हे वाह नून हूं, तैर हूं। चे वाह चो, डाल ज़ेर ॾे, हे वाह नून हूं, चोॾहूं। हाणे इहे पूरा थी विया। हाणे अॻे जेको उचार थींदो उहो आहे रे वाव नून रो, बे वाव बो, रोम बो, लाम वाव नून लो, गाफ ज़बर ग, लोंग, भे वाव नून भू, दाल वाव डो, भूं डो। हुन खां पे वाव नून पो, ये वाव नून यूं, पोयूं। हाणे हिते सॼो हिकिड़ो जुमिलो आहे। पहिरां ॿ टे अखर हुया जेके हिकु लफ़्ज़ ठाहिनि पिया। हाणे अखर जेके लफ़्ज़ आहिनि उहे मिली करे हिकु जुमिलो ठाहींदा। हाणे नंढा नंढा जुमिला आहिनि। पे वाव पो, ये वाव नून यूं, पोयूं, सीन ज़बर स, बे ज़बर ब, क पेशो कु सबक, पे ज़बर प, रे रे पेशो रो, पढ़ो, पोयूं सबक पढ़, सीन लफ़ सा, जीन ज़ेर जी, दा ज़बर ब, साजिद बि, साजिद, बे ज़ेर बि, ये वाव नून यूं, बियूं, नून मीम ज़बर नम, बे ज़बर बर, प्यो नंबर, अलबंदा ये आयो, साजिद बियो नंबर आयो। बे लफ़ बा, रे ज़ेर रे, हे वाह नून हूं, बारूं, मीम ज़बर म, हय ज़ेर ही, नून नो, महीनो, दाल ज़ेर डे, सीन मीम ज़ेर सिन, बे ज़बर बर, प्यो दिसंबर, अलबंदा हय हे, बारहों महीनो दिसंबर आहे। हाणे तव्हां सम्झी वियो आवाज़ ऐं उचार जेके आहिनि उनखे कीअं ॻाल्हाइणो आहे, उनखे हिजे करणो जेको सही तरीक़ो आहे उहो कीअं आहे। अगरि वीडियो तव्हांखे सही लॻो हुजे ऐं इंफॉर्मेटिव हुजे तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे तव्हां चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। ये ईंदड़ मश्क़ूं जेके आहिनि उहे तव्हां सां आसानी सां शेयर करे सघिजनि। अगरि हीउ जेको क़ाइदो आहे हीउ मुकमिल तव्हां पढ़ी सिखी वियो त तव्हांजे लाइ सिंधी जेको आहे उहो इंतिहाई आसान।